एजुकेशन सेक्टर असांजो एजुकेशन मिनिस्टर साहब वेठा आहिनि। ॿ टे इश्यूज़ असांजे ऐं उन में फंड बि रखिया विया आहिनि उन जे कम जे लिहाज़ बि इंशाअल्लाह ताला। हाई स्कूल कंबर में पाणी कोन्हे पीअण जो, इहो असां साईं जन खे रिक्वेस्ट कंदासीं। वधीक पाण सम्झे थो त छा ॻाल्हाइणो चाहे या न चाहे। हार्ड एरियाज़ असांजा जेके अनाउंस कया विया हुआ उहे यूनियन काउंसिल अञा हार्ड एरियाज़ जे हिसाब सां अनाउंस कया विया हुआ। उहे ॿ इलेक्शनूं अॻु में उहे यूनियन काउंसिलूं डिवाइड थी वियूं आहिनि, ॿियनि नालनि सां थी आयूं आहिनि। पर उन हार्ड एरियाज़ में उहे इलाइक़ा अचनि था, उहे यूनियन काउंसिलूं असांजूं अचनि थियूं जेके हार्ड एरियाज़ में आहिनि। उन्हनि जी बि हिन महिल ताणी डिसीजन न वठियो आहे। महिरबानी करे संदसि असां रिक्वेस्ट कंदासीं त उन्हनि जो बि को दा फ़रियाद थियणु खपे। स्पेशली असांजा जेके स्कूल्स हिन फ्लड्स में डैमेज थिया आहिनि, हिन महिल ताणी उन्हनि जी पोज़ीशन ईअं आहे जो असां उन में वेही कोन था सघनि। ॿार उन में वेहंदा त भउ थो खयूं वञे। संदसि रिक्वेस्ट इहा बि असां रखूं था त इन जे पोयों असां इन्हनि एरियाज़ खे थोरो साईं जन पाण विज़िट कनि त पाण ख़बर पवंदी त कंबर जे स्कूल में पाणी आहे, कंहिंजी ग़लती आहे। जे वार जे स्कूल में पाणी कोन्हे त उहा बि संदसि पाण ई ख़बर पइजी वेंदी कहिड़नि ऑफिसरनि जी, कहिड़नि मास्तरनि जी। उहा एसएनी जेका हिननि जे लाइ मंज़ूर थिए थी त उहे ॿार पट ते छो वेठा आहिनि, उन्हनि खे उहे फर्नीचर हिन महिल ताणी छो प्रोवाइड कोन कयो आहे। हेतिरनि अरबनि जी बजट में हिन 15 सालनि में जेका आई आहे त असां सरज़मीन ते साईं जन मां जो चाचो निसार अहमद खोड़ो साहब मौजूदु हूंदो वेठो आहे। संदसि हल्के में हाणे हिकिड़ी इलेक्शन में वियासीं त उते कंबर खां कुझु किलोमीटर ते उहो स्कूल हूंदो, पाण गवाही ॾींदो त उते फर्नीचर कोन हो, ॿार पट ते वेठा हुआ। उन कैंपेन में मां वाइदो कयो ऐं उते स्कूल जे उन्हनि स्कूलनि खे मां ज़ाती तौरु फर्नीचर पंहिंजे घरों वञी पुॼाए आयुमि। सो संदसि अर्ज़ु इहो आहे त इहा महिरबानी करे इन सिचुएशन खे पाण ॾिसो। तव्हांजी महिरबानी, तव्हां बजट ॾाढो भलो ठाहियो आहे, अलाह कंदो इंशाअल्लाह ताला इन में सिंध अॻिते 5 साल अॻिते तरक़ी कंदी। पर जेके ॻाल्हियूं असां वटि आहिनि उन जी निशानदगी करण जो असांजो फ़र्ज़ु आहे, असां कयूं तव्हांखे। सो महिरबानी करे एजुकेशन सेक्टर, पब्लिक हेल्थ, इरिगेशन, ड्रेनेज, इहे तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। हिन महिल असांजे इन इलाइक़े सॼे जी सॼी राइट बैंक सिंध जो नज़र RBOD ते आहे। तव्हांजी असांजियूं ॻाल्हियूं हलनि थियूं फेडरल गवर्नमेंट सां। मां अर्ज़ु कंदुमि त अवल इन शइ खे मां बिलावल साहब खे, पंहिंजे प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब खे, बिलावल साहब खे, अदी फरियाल साहिबा खे इहा रिक्वेस्ट कंदुमि त इहा फर्स्ट एजेंडा हुजे। छो जो असां सिंध जा जेके वासी असां इन इलाइक़नि जा आहियूं, उहे असांजो जेको गुज़र सफ़र इन ज़मीनदारी इन हारपे ते आहे। जे इन जो असां तदारुक न कंदासीं ऐं असांखे जे सिंध फेडरल गवर्नमेंट हिन में फंड नथी रखे त अहिड़ी फेडरल गवर्नमेंट जी बि असांखे ज़रूरत कान्हे। अलाह ख़ैरु करेसि, घर वञी वेहे। पर असांजी रिक्वेस्ट इहा आहे संदसि सभिनि दोस्तनि खे जो ख़ैरु, जिए सिंध, जिए भुटो।